ॾे पॾे मौजूदु समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। अक मौजूद चाक चङा भला जोड़ मतारा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर मिठी छाछरो चेला कांटियो डीपलो इस्लाम कोट कारूंझर ऐं कजला सरखान नंगर पार्क जे समूरनि पदनि तां थींदे उमरकोट ज़िले जे खोखरापार जिमो सिमो अछड़ो थर खां थींदे छोर न्यू छोर ढोरनारो पिथोरो सामारो कुनरी तोड़े समूरनि इलाइक़नि में वसंदड़ मारुड़नि धाटियुनि खे भलीकार। साॻे वक़्तु लीके जे हुन पार जैसलमेर बाड़मेर बीकानेर जोधपुर छोटण डूंगर ऐं ऋण कच्छ तोड़े कच्छ भुज में वसंदड़ मुंहिंजे मारुड़नि जहांगीरनि खे बि भलीकार। पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब करियो। वीडियोज़ जेके तव्हांखे पसंदि आहिनि त लाइक करियो, शेयर करियो ऐं कमेंट करियो। अॼु पाण ॻाल्हायूं पिया हज़रत शहादती भिटाई शाइरनि जे सरताज जे अज़ीम सुरमी मारवी जे दास्तान बाबति, जंहिंखे ॻायो आहे ॾे परॾे में हिंद सिंध में मशहूरु थर जे मारवाड़ी जे ढाट जे मशहूरु लोक रागी हैदर रिंद। हैदर रिंद केरु सॾाए? हैदर रिंद जेको पंहिंजे मासूम मिठड़े आवाज़ सां मुख़्तलिफ़ थर जा ढाटकी मारवाड़ी थरी लोकगीत ॻाए सॼी दुनिया में मशहूरी माणे चुको आहे। हुन जिते आम ढाटकी में थरी मारवाड़ी ॿोली में जेके ॿिया लोकगीत ॻाया आहिनि, उते हज़रत शहादती भिटाई जी अज़ीम सुरमी मारवी जे दास्तान उमर मारवी खे बि ॻायो आहे। उन लतीफ़ जे सुर सारंग मां उमर मारवी जे मुख़्तलिफ़ गीतनि खे वायनि खे मुख़्तलिफ़ जेका लतीफ़ साईं जी शाइरी आहे उन मां हुन उहे दास्तान जेके मारवी ऐं उमर जे दास्तान सां तालुक़ु रखनि था ॻाया आहिनि, जेके ॾे परॾे में मशहूरु थी चुका आहिनि। लतीफ़ साईं जे अज़ीम किरदार मारवी जे दास्तान बाबति हुन ॻाईंदे उमरकोट जे किले तोड़े उमरकोट ऐं आस पास में वलहार ऐं वस्कार ते वसंदड़ ककरनि खां वींदे ॾुकारनि तोड़े थर जे मारुड़नि जहांगीरनि खे सारियो आहे। हैदर रिंद जेको बुनियादी तौर ते मारवाड़ी ढाटकी जो लोक फनकार आहे, पर उन सिंधी ॿोली जे हिन ख़ूबसूरत दास्तान खे ॻाए सॼी दुनिया जे अंदरि लतीफ़ सरकार जे हिन अज़ीम किरदार खे चिटो ऐं वाज़ह कयो आहे। उन करे बि इहो बहितर ऐं सुहिणे अंदाज़ में ॻायो आहे जो हू पाण थर जे तालके छाछरे जे ॻोठु करीमदास जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ हिकु थरियो आहे। तंहिंजे करे हिकु थरे रागी जे दिलि में उन जे अंदर में मारवी जे लाइ केतिरी उकीर ऐं केतिरो प्यारु हूंदो, इहो कोई तसवर करे सघे थो। लतीफ़ साईं जॾहिं मारवी जे अज़ीम दास्तान खे पंहिंजी शाइरी में ॻाईंदे उनखे पट पटीहर ऐं बादशाही शहाननि लिबासनि खे रद्द करण जे हवाले सां जेको लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में शाहिदी ॾिनी आहे, उन सुरमीअ मारवी खे अज़ीम बणाए छॾियो। साॻे वक़्तु हुन उमर सुमरे जे इंसाफ़ वारे पहलू खे बयानु कयो आहे ऐं हू जॾहिं कोर्ट में क़ैद थी रहे त क़ैद में कोर्ट जेको आहे उनजो ज़िक्र ऐं ख़ासि तौर ते उन कोर्ट खे केराइण जी जेका आहे उहा बि उन में बयानु कई आहे। लतीफ़ साईं मारवी खे पंहिंजे मारनि खां दूर रहण ऐं ॾोरापो ॾियण ऐं वापसि वरण जूं जेके ॻाल्हियूं आहिनि मारवी जे वाता, उहे बि हुन लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में चयूं आहिनि, जेके हैदर रिंद पंहिंजे ख़ूबसूरत आलाप ऐं अंदाज़ सां पंहिंजे मिठड़े आवाज़ सां उन्हनि खे पंहिंजे हिकिड़े दास्तान उमर मारवी जी सूरत में ॻाए अञा वधीक शाहकार ऐं अज़ीम बणाए छॾियो आहे। मारवी ऐं उमर जंहिंजो यादगार तारीख़ी क़िलो उमरकोट में मौजूदु आहे, जेको अॼु बि सॼी दुनिया उनखे ॾिसण जे लाइ ईंदी रहंदी आहे। तव्हांखे असां हिन नई वीडियो जे बाबति ॿुधायोसीं। अॼोकी हिन वीडियो में मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।